वॾी ग़लती थी वई, वॾी ग़लती। सूबेदार गोलियूं हणी ख़तम कयो आहे, अॼु दफ़न करे छॾियो था। जेको साहब बचो होसि न, वो पाणी मिटीअ में पूरो था ख़तम थी वञे। चाचा इहो जेको थियो सो थियो, पर हाणे इहो ॿुधायो त इन ऑफिसर जो छा कजे? हाणे भला कयूं हिन सां साॻियो कमु। हुनखे त 2 गोलियूं हयूं सी, पर हिनखे पूरो बर्स्ट। इन फ़क़ीर सां 2 ॾींहं केरु गॾु रहे, उहो बि ॿोली सिखी वेंदो, पर तूं कॾहिं न सुधरंदे। छो चाचा, मूं कुझु ग़लति चयो छा? ग़लति त आहे न मिठल। हेॾे सारे वॾे केस खां पोइ कहिड़ो तोरो ऑफिसर तो मुक़ररु कोन कयो हूंदो? अरे इन ऑफिसर पोयां बि वॾा वॾा हथ हूंदा। हाणे कुझु थियो न त सॼो ॻोठ गेलबो। अरे ईअं सम्झ त साईं कंधा ते तलवार पई लटके, तलवार जेको रस्सी टुटण तेरा कंध सुल्पा ॾिसंदो। कुझु न कुझु मूंखे करणो ई पवंदो। सॼो ॾींहुं ॼण कमाए कमाए थकिजी पिया आहिनि पुट, ईअं था खोंघरा हणनि। लज लथा शर्म ई कोन थो अचे। हलिया हाणे शहर कमाइण, उते बि हे प्रकार हूंदव न। ओ मनु खमू, वो निभाग उथो, हाणे सुबुह थी वियो अथव। ओ मुंहिंजा खाटू पुटो, सीन त निंड, पर होॾे खां पासो आहे, होॾे खां पासो आहे। अरे खोला जीवा बाबा हाणे किथे आहियो? इते ई घर पे था मरो, वरी काथे हो। तव्हां ॾेई इहा फालण छा था वञो? उथो वञा तूं मुथो ई चओ त मां नेरन कई आहे त खाई वञो। उथो था या लखां बुहारा बट ॿिया बि। अम्मा सुबुह सुबुह सां बुहारनि जो वसकारो लाहे ॾिनो अथई। अम्मा कुटी ईअं रिजण सां तुंहिंजा पैसा खया? पैसा? छाजा पैसा? उथो वञ माल सां मुंहुं धोई अचो। मल बड़िया मुंहिंजे लाइ खट ते चढ़ाए वेठा हो रुगो। अम्मा सुबुह सुबुह जो चांहि चुके जो आसरो बि हुजे त निंड बि फिटे न। भले मुंहिंजा खाटू पुट, हां हाणे कमाए कमाए थकिजी पिया हो। हाणे मां तव्हांजे लाइ चांहि जो कोप ठाहे तव्हांजे मथो खणी अची पिया। अबा उथ त पियो चांहि। बुढ़ी को था मरो, अॼु खां वठी यादि रखे छॾियो, वञी पिनी खाओ, पर घर में टुकुर कोन मिलंदव। अलाह वॾो आहे मां, हूं बि तूं ईअं कंदी, कम कढण खां पोइ रुगो मार। असां बि वञी ॿुधायूं था ज़ेबू खे त पैसा ई जेवर अम्मा वटि आहिनि। बस करे वियो, मां तव्हांखे चांहि मानी खणी थी हणी ॾियां। ॾाइण मारिया धमकियूं पिया ॾिजो। शाबाश थी अम्मा, शाबाश अथई। अॼु असां पंहिंजे कारोबार ते वेंदासीं, शाम जो कमाए मोटींदासीं। जेॾी न तव्हां मुंहिंजे लाइ कमाए खणी आयो, उन ॾींहुं सिजो अलाह खां भरंदो। अम्मा अलाह वॾो आहे, हाणे वञी चांहि मानी खणी आ। सुबुह साण बुहार पाणी भया गुरड़ी ॾिबे। मुराद अॼु खां पोइ हिक हिक दुश्मन सां हिसाब किताब शुरू थींदो। तूं वञ, रमज़ान वारनि खे वञी वॾी ॿारो ॾेई आ। हाज़ुर जी बाबा, वञा थो। ऐं उन्हनि खे फसल लाइ ॿिज ऐं भाण बि ॾेई वञिजां। जे पैसनि जी ज़रूरत हुजनि त उहे बि ॾेई वञिजां। हाज़ुर जी बाबा। राणा जी बाबा साईं। तूं वञ ऐं सोबत खे वञी मुंहिंजो पैगाम ॾे त मूंसां मिली वञे। रमज़ान राणीअ जे मसइले ते जी मूंसां ॻाल्हाए। बाबा साईं, ये सोबत फ़कीर ना अचे त खंबे खणी चोसि। राजी बाबा, सोबत फ़कीर तव्हांजे साम्हूं कॾहिं बि कोन ईंदो। ॻोठ छॾे भॼी त न वेंदो न। रमू दादा समझी थो न? बाबा साईं, सोबत फ़कीर न सही, उनजो भाटियो ई सही। ॿुधो अथमि त उहो अॼुकल्ह आसमान ते थो उॾामे। पकिड़े चोसि त कुकड़ वांगुरु पर पटे छॾियांसि। वतंदो धरतीअ ते दाणा चुगे तो मांगू ॾींदो। भाॼाई चांहि ढुक कयो थी त ॾे त मां पी वञा, वञी ते देरि थी थिए। अदा सालू, चांहि त मां तोखे ठाहे थी ॾियां, पर कल्ह किथे हुई? भाॼाई इहो हिते पे ॻोठ में फिरियासीं, होटल ते वेठे फिल्म ॾिठी, देरि थी वई। छोरा अकेलो न घुमड़े, अची न वञी कंहिंजे वकड़ में। बाबा हाणे मूंसां को बि दुश्मन झेड़ो न कंदो। जेकॾहिं झेड़ो कयईं न त पहिरें पई बाहूं ॿधी चवंदोमांसि अदा तव्हां ॾाढा, असां हीरा। सालू, तूं इहो नमूने जो ॻाल्हाइण कॾहिं खां सिखियो आहीं? अदा जॾहिं खां वठी ख़बर पई आहे त असां टिनी भाइरनि में मुड़ुसु माण्हू रुगो शरीफ़ हुयो, जेको अलाह खे प्यारो थियो। मूं मंझि त का थूम ई कान्हे। ठहियो हाणे ठहियो, छो था अचायो वेठा हिक ॿिए खे ताना ॾियो? भाॼाई सही तो चवां,
मां त मुमल ऐं शरीफ़ जो पलांद कॾहिं कोन करे सघंदुसि। इहो अकेलो शेर ई पलांद करे थो सघे। सालू वक्त आयो न तो तोखे अकेले सिर्फ पलांद करे ॾेखारींदुसि। अलाह मालिक आहे छोरा, तव्हां भाइर बाक़ी पाण में फिको फिको छो था ॻाल्हायो? बाबा सालू खे ॻाल्हाइण ॾे, जेको दिलि में अथसि न भली ॻाल्हि आहे। सेबुल तूं सालू खे चांहि ठाहे ॾे, मां बनीअ तां थी अचां थो। बस भाॼाई जेकॾहिं न तो बनीअ ते थो वञे हाणे चांहि न कर, मां बिगड़े ॿिए पासे कम सां थो वञां पियो। तूं सोबत फकीर जो भाई चवणी आहे भाणे जो, उन सां को फर्क़ कोन थो पए। तूं सिर्फ एतिरो ॿुधाए सोबत फकीर किथे आ? इज्जत सां ॻाल्हाए। असांजी ओताक में बीठो आहीं न त तोखे ॿुधाए छॾियां इज्जत छा हूंदी आहे। थधो थी सुणा साईं, थधो थी। ईअं न सम्झ त असां हितां ख़ाली हथे वापसि वेंदासीं। चाचे सोबत में तव्हांजो कहिड़ो कमु आहे? असांजो को कम न अथसि, बाबा साईं घुरायो अथसि ऐं इहा उनखे ख़बर आहे छो घुरायो अथई। असां को नवाब खान जी जागीर में था रहूं छा जो वरी असां ते हुकुम थो हलाए? सिधो थी ॻाल्हि, हथियार हेठि कयो। हला थो, मां तव्हांजे बाबा साईं खां ड्रिजां कोन थो। अॻियां थियल हल अॻियां। रानी चरी है मुराद, किए रुगो रहमान जे साड़ में बड़ी बारो थी करे आई पाण खे अज़ाब में विझण चाहे थी। न बाबा, मां तुंहिंजो बि सहारो बणजण थी चाहियां। किथे किथे तूं इहो महसूस न करी त तोखे पुट जो औलाद न आहे। रानी जी मूं कॾहिं बि न आहे सोचो त को मूंखे पुट जो औलाद न आहे। जॾहिं खां तुंहिंजी रहमान सां शादी थी मूं बि रहमान सां ओतिरो ई प्यार कयो, पर आवा किथे था पंहिंजा पुट थियनि। बाबा मां बि त रहमान जी ज़ाल आहियां। जेका ज़िम्मेवारी रहमान न निभाए सघियो उहा मां निभाईंदसि। बाबा रहमान जे हिसे जी मेहनत मर्द बणजी मां कंदसि। बाबा तू ॾुखारो न थी। ठीकु आहे मुंहिंजी अम्मा, ॿाहिरि हाल में तो सां गॾु आहियां। अदा मुराद, असां सुभाणे ई बनी जो कमु कंदासीं। चाचा रमज़ान, हर बाण बिज तव्हांखे मिली वेंदो। तव्हांखे घर जे ख़र्च लाइ पैसा अॻुवाट खपनि त मां हाज़ुर आहियां। बाबा रानी बीठी अथई, इन खां पुछ मूंखे कहिड़ी ख़बर। रानी भेण? हा दा मुराद, कुछ पैसा खपंदा, घर जो सीधो सामान वठणो। हाज़ुर भेण। न पुट, पैसा असांखे न घुरिजनि, मूं वटि आहिनि पैसा। बाबा ये पैसा तू पाण वटि रख, मूंखे घर जी ज़िम्मेवारी पाण पूरी करणी आहे। सोबत फकीर जो भाटियो आहे न, वो सामू सीटी जी कुर्सीअ ते वेठो आहे। तुंहिंजी एतिरी हैसियत आहे त नवाब खान जे सामू कुर्सीअ ते वेह। कुर्सियूं बाक़ी कंहिंजे लाइ रखियूं अथव? ही कुर्सियूं इज़त वारनि जे लाइ आहिनि, उन्हनि लाइ न आहिनि जेके परावनि जे लजुनि जी लताड़ कंदा वठनि। नवाब खान, इहा नाजाइज़ी आहे। भली दुश्मन तॾहिं ते अचे पर हुन जी बि इज़त कबी आहे। ख़बर आहे कहिड़ा तव्हां इज़त वारा आहियो, मूंखे ख़बर आहे। ॿुधाए ॿुधाए मूंखे, इहो सोबत फ़कीर कुएं वांगुरु कहिड़ी कुंड में लिकियलु आहे? ॿुधाए। कुत्तो न ॻाल्हाए नवाब खान, तूं नवाब आहीं त पंहिंजे लाइ। असांखे अन्न कोन थो पहुचाई,
ऐं न वरी असां तुंहिंजा हारी आहियूं। माना तो वॾो मुड़ुसु माण्हू आहे। मां हिते तव्हां ॼणनि जे मथे मां मगी कढण लाइ आयो आहियां। इज़त सां सोबत फ़कीर जो न सुञींदे या नवाब ख़ान पंहिंजी नवाबी ॾेखारे। छा कंदे नवाब ख़ान? जेको वणे सो कर। चाचे सोबत जो कोन ॿुधाईंदो चाहे। प्रभु राणा मुड़ुस खे वठी वञी महिमानी खारायोसि ऐं अहिड़ी त महिमानी खारायोसि जो ॻोठ वञी 3 ॾींहं मानी न खाए। वठी वञोसि ऐं ॻोठ जे चौराहे ते बीहारियोसि त पूरो ॻोठ ॾिसेसि त सोबत फ़कीर जो फाटियो केतिरो मुड़ुसु माण्हू आहे। आवाज़ जेको कुछ थियो आहे तुंहिंजे सहुरे करायो आहे। चाचो नवाब खान सब कुछ करे सघे पर ईअं कोन कमु। इहा मूंखे पक आहे। तूं अकुल जो अंधो आहीं। असांजे घर के पा असांजे घर मां लॻी आहे। घर मां? हा घर मां। तुंहिंजी ज़ाल खे सॼी हक़ीक़त जी ख़बर आहे पर सची नथी करे। मुंहिंजी इज़त में ढींगड़ अटकाइण वारी इहा ई नवाब खान जी धीउ आहे। सोनू मूंखे सम्झ में नथो अचे सोनू मुंहिंजो न कीअं खणे। अकुल जा खुटल जेकर ॿियो को अचे हा त सोनू खे बि खंबे खणी वञे हा। खणण वारनि इहा ॻाल्हि कई त तूं नवाब खान जी धीउ आहीं न। तूं परे थी बीहे। नवाब खान सां असांजी का बि दुश्मनी न आहे। बस बाबा बस। एतिरो थियण खां पोइ बि तूं सम्झी न सघियो त हीअ दुश्मनी कंहिं कई आहे। कंहिं कई आहे ॿुधा। इहो सभु कमु शेर वारनि जो आहे। मूमल जे पलांद में नज़ीरा खड़ी वई आहे। न मूं सॼी जांच कई आहे। नज़ीरा उन्हनि वटि न आहे। नज़ीरा जे उन्हनि वटां साबित न थी त मुंहिंजो वाइदो आहे कचहरीअ जे साम्हूं मां पंहिंजो कनु वठाए छॾींदुसि। नज़ीरा कंहिं वटि आहे मां तोखे ॻोल्हे ॾेखारींदुसि। तूं हाणे साईं पंहिंजो कनु कटाए छॾ। सौट जी खुश वेठी आई न। मुझे दोस्तन मानी टुकर ई तकलीफ त कोन ॾिनी अथई। कहिड़े न कसा तो पुछी त सौट जी ज़ाल खुश आई तोखे शर्म नथो अचे त धारन वड़ा जी मूंखे कैद कयो अथई। धारिया पंहिंजा या ख़बर हुअण घुरिजे तोखे नज़ीरा। मुंहिंजा दोस्त धारिया ज़रूर आहिनि पर चाचे जाबिर सौट फराज़ खां गैरत में वधीक आहिनि। तोखे अभी अमा खां सवाल सॾु कयो अथनि त तूं चओ। तुंहिंजी एतिरी इज़त तुंहिंजे मुड़ुस ऐं सहुरे वटि बि न हूंदी जेतिरी मुंहिंजे दोस्तनि वटि आहे। पर आहिनि त धारिया न। दिलिन फिरंदे केड़ी देर लगंदी आहे सालू। गैरत वारनि जा ज़मीर कॾहिं न आहिनि मरंदा। मां चाहियां त सभु कुझु करे सघां थो पर मुंहिंजी गैरत इहो गवारा न कंदी कोन कंदी। जेकॾहिं तूं एॾो गैरत वारो हुजी हा न त तूं पंहिंजे सौट ऐं चाचे खे बंदूक खणी मारे छॾी हा। मूं ते इहो ज़ुल्म न करी हा। को बि ज़ुल्म न आहे कयो मूं। सिर्फ़ ज़ुल्म जो चाचे खे जवाब ॾिनो आहे। तोखे इहो अहसास आहे त हितां वञण खां पोइ हू जानवर मुंहिंजो कहिड़ो होशियार कंदा। ख़बर आहे तुंहिंजो बि अंजाम उहो ई थींदो जेको मूमल जो थियो हो। उन्हीअ खां वधीक बुरो अंजाम थींदो मुंहिंजो। तव्हांखे एतिरो त रहम हुयो न त मूमल खे मारण बदिरां परणाए छॾियो। पर मां त मौत अखियुनि सां थी ॾिसां। तोखे घर पहुचण जी देर आहे। इहो तूं मूंखां बि लिखी वठ। तोखे केरु कोन मारींदो। मूंखे गुलनि जा हार पाराए खट ते विहारींदा ईअं न। ॼण मां हज तां मोटी आहियां। केरु कंदो मुंहिंजी इज़त? केरु कंदो मुंहिंजो एतबार? ॿुधा सालू ॿुधा न। नज़ीरा नथा कनि तुंहिंजे मथां एतबार त पोइ हिन में मुंहिंजो कहिड़ो ॾियो।
मुझो तो को बि ॾोह न आहे सॼो ॾोह मुंहिंजो आहे हा न छोजो मां जाबिर खान जी नूंहं आहियां न सालू मां तोखे ॿियो कुझु बि नथी चवां तूं मूं ते हिकिड़ी महिरबानी कर वरी कहिड़ी महिरबानी कयां ॿुधा मूंखे मोटाइण बदिरां मुंहिंजो लाश दरिया में लोड़े छॾ मां कहिड़ो मुंहुं खणी घर वेंदसि ॿुधा न सौट जी साल मां तोखे हिते मारण लाइ न आहे आंदो तोखे जहिड़ो मोटाइण लाइ आंदो आहे मारण लाइ न चओ बाक़ी हुकुम कर यादि रखजांइ सालू मां बि सींध ते हथ रखी कसम थी खणा त पलो अहिड़ो कंदीसि जो सॼी ज़िंदगी यादि रखंदे सॼी ज़िंदगी जो मतलब त बाबो कूड़ नथो ॻाल्हाए बाबा कूड़ कोन थो ॻाल्हाए असां सभु सम्झूं था ॿार न आहियूं जेका बि तारी कराई आहे तुंहिंजे सहुरे कराई आहे मां जेकॾहिं नवाब खान इहो क़दम खयो आहे त समूह जी मर्ज़ी खां सवाइ न खयो हूंदई छा थियो थी फराद तुंहिंजो मुंहिंजे मथां एतबार ख़तम थी वियो आहे सुनो सबर में रह त सुठो अथई छो सब्र कयां मुंहिंजे मथां अजाया इल्ज़ाम था लॻाया वञनि ऐं मां सब्र कयां छो अजाया इल्ज़ाम छाजा हाँ ॻाल्हि चिटी पधर ते पई आहे छाजी ॻाल्हि चिटी पई आहे मुंहिंजो हिन मसइले में को बि हथ न आहे अजाया मूंखे होश खां न विञायो मुंहिंजो हिन मामले में को बि तालुक न आहे सोनू गुस्से करण सां तो इल्ज़ाम मां आजी थी कोन सघंदी मूंखे सिर्फ़ दुख एतिरो आहे त बाबा खां बदिले वठण जे लाइ तोखे ॿियो को रस्तो नज़र न आयो हद थी वई फराज़ हाणे वधीक मूं में कुवत न आहे जो तुंहिंजे लफ़्ज़नि जा तीर बर्दाश्त कयां मुंहिंजी इज़त नीलाम करण जी ताक़त हुई पर सच ॿुधण जी कुवत कोन अथई मां रुॻो पंहिंजे पाण खे मना मत करे सघां त तोसां मोहबत छो कई मूं तोखे मिथो कयो ऐं हिते अची करे फाती आया ॾेखारी न पंहिंजी हैसियत अमीर ज़ादी मां सम्झी वियुसि तुंहिंजी दिलि मां मोहबत मरी वई ऐं हिन घर मां दिलि भरिजी वई अथई अब्बा मां चवंदी हुई मां न जेके पलंगनि ते सुम्हंदियूं उहे वाणा वारी खट ते कोन सुम्ही सघंदियूं मुंहिंजो मथो ख़राब न कयो चालो वाह इल्म ऐं अदब वारी नवाब खान जी धीउ कंहिंखे थी जाइज मूंखे या मुंहिंजी माउ खे जेका तुंहिंजी माउ बराबरि आहे छॾ फराज़ हिनखे छा थो चए ही शहर जी छोकिरी हिनखे कहिड़ी ख़बर आहे इज़त ऐं ज़िलत बिल्कुलु बिल्कुलु अम्मा बिल्कुलु तूं सही थी चवीं अब्बा पिणे न हर मुसाए उहो माण्हू जो अखियूं ॾिसी सम्झी वेंदो आहे त कंहिंमें केतिरी गैरत आहे चाल जी भाजी दुनिया होती आहे जाते इज्जत वारनि खे कदम कदम ते बेइज्जतो कयो वेंदो आहे बराबर ख़बर पइजी त अमीरनि जी औलाद केतिरी इज़त वारी हूंदी आहे सोने ऐं चांदीअ जे चमचनि में गिरह खाइण वारनि केतिरी गैरत हूंदी आहे बस फराज़ बस हाणे हिन घर में मां हिकिड़ो मिंट बि नथी रही सघां तूं हिन घर मां कदम बि ॿाहिरि नथी कढी सघीं हा इज़त सां पंहिंजी मोबाइल मुंहिंजे हथ ते रख अॼु खां पोइ तुंहिंजो मोबाइल ते ॻाल्हाइण बंदि चल खैरू अदार केर वीडियो चाचा सोबत हजार दफ़ा तव्हांखे ॿुधायो आहे त मूंखे सोबत न चओ सोबत सोबत ऐं मोहबत मुल्क में रही किथे आहे फ़क़ीर छो नथा चओ फ़क़ीर त फंद न त गंद जो गंद खेरूअ खे नवाब खान पंहिंजे नौकरनि जे हथां बेइज़तो करे मारायो आहे नवाब एॾो बदमाशी ते लही आयो आहे नवाब सोबत फ़क़ीर बि हाणे तोखे नए फंद में फसाईंदो चला थे न नवाब खान है नंबर हाँ चाचा मिला दे मुझे हाँ चाचा मिला दे हेलो नवाब खान तो ॻाल्हायूं हाँ तूं केर थो ॻाल्हाईं नवाब खान आऊं सोबत फ़क़ीर पियो ॻाल्हायां
हाँ कौन छो कई थी वहीं किथे उन्हें करे कई दमाई तो मुझे भाइटे सां तुंहिंजो विढ़ण तुंहिंजो शान न हो नवाब। बिल्कुल सही तो चई सोबत तॾहिं त तुंहिंजे भाइटे खे दर जे नौकरनि खां फ़ैसिलो कराए कढियो अथमि। मुझे भाइटे जी इज्जत तुंहिंजे नौकरनि जी इज्जत जहिड़ी आहे। पहुंचा नौकर त 50 लख जी गाॾियुनि में घुमंदा आहिनि, तुंहिंजा भाइटे हवाई जहाज में घुमंदा आहिनि छा? इहा त तोखे बि ख़बर आहे त तो सोबत फ़कीर तो ॻाल्हाए। सोबत फ़कीर फ़कीर पंहिंजे रंग में रहंदा आहिनि। सोबत ऐं शरीफ़ माण्हुनि जा नंग न आहिनि खणंदा। तूं त पंहिंजे दौर जो को बदमाश आहीं जे सॼी उमिरि थाणा आया चोरियूं कयूं फुरूं कयूं ऐं जेलनि जा धक्का खाधा। पछाड़ीअ पुलिस जी मार तोखे फ़कीर बणाए छॾियो। इन मतिलब आहे त मूंखे साॻियो सोबत थियणो पवंदो ऐं इहा फ़कीरी फिटी करणी पवंदी। वारिस भाइटियो आहे न तुंहिंजो। आउं त पंहिंजे हिसाब सां पंहिंजे भाइटे वारस खे मारे चुको आहियां। चल जी चाचा। त ईअं कयो खैरूअ खणी वञी इलाज करायो अस्पताल मां। ॾिसां त नवाब केॾो मुड़ुसु माण्हू आहे।